अपडेट करें पिया ठोला मां फैज़ सुमरो जी रिपोर्ट मुताबिक त ठोला जे एसटीपी अॻवान सहाफ़ी मुबारक भट्टी जे भेणी व एसटीपी वर्कर अफज़ल भट्टी ते थियल हमले जो केस दाख़िल न थियण ख़िलाफ़ ठोला में एसटीपी ऐं भट्टी बिरादरी पारां एहतिजाजी मुज़ाहिरो कामरेड अफज़ल भट्टी असगर लाशारी सहाफ़ी मुबारक भट्टी ऐं ॿियनि जी अॻवानी में कढियो वियो जेको पुलिस ख़िलाफ़ नारेबाज़ी कंदा प्रेस क्लब ठोला वटि पहुची सख़्तु एहतिजाज कंदे अॻवाननि मीडिया सां ॻाल्हाईंदे चयो त हमलेवर गुलाम कादर अब्दुल नबी भट्टी जो कामरेड अफज़ल भट्टी सां सगावत जो मसइलो हलंदड़ आहे। जवाबदार बाअसर माण्हुनि जे आशीर्वाद सां कामरेड जे घर में घेरी हमलो करे कामरेड अफज़ल भट्टी समेत घर भातियुनि खे ज़ख़्मी कयो आहे। जॾहिं त ठोला जी सेक्शन पुलिस मुख्य जवाबदार गुलाम कादर भट्टी ऐं अब्दुल नबी भट्टी खे गिरफ़्तार करे पैसनि एवज़ आज़ाद करे छॾियो आहे। पुलिस सिफारिश ऐं रिश्वत एवज़ जवाबदारनि सां ॿेटु बणियल आहे। हिननि एसएसपी जैकमाबाद खां मुतालबो कयो त हमले में मुलविस जवाबदारनि खे गिरफ़्तार करे केस दाख़िल कयो वञे। ॿी सूरत में एहतिजाज जारी रहंदो।